शैतान इब्लीस जे इंसान जी कामयाबी अॻिते ज़बरदस्त ॾिसंदो आहे त उन शैतान खे अंदरि मेसार थींदो आहे। उहो इंसान खे ख़ुदि जा ख़्वाब ॾेखारींदो, ख़ुदि जा ख़्यालात में आणींदो, अजीब क़िस्म जी कैफ़ियत में उनखे दाख़िल कंदो। यादि रखो अल्लाह जी ख़लक़ियल इंसान ज़ात ग़लति ॻाल्हि कोन थो कयांव। जेकॾहिं चओ त मां क़ुर ते थो ॻाल्हि कयांव, क़ुर पाक जो कसम थो खणी ॻाल्हि ॿुधायांव, तव्हां ख़ुदि जा जेके ख़्याल ॾिसंदा आहिनि इहे तव्हांखे ख़बर न आहे अॻिते तव्हांजी केतिरी कामयाबी आहे। अरे जवान जी औलाद तूं ज़िंदगी खां कक छो आयो आहे, थोरो सबर त कर। अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम जे इश्क में थोरो पाण खे गुम कर। मदीने वारे घोट जो कसम जे करे तुंहिंजी कामयाबी तोखे जीआरण न सेखारे, तोखे उॾाइण न सेखारे, तोखे ख़ुशियूं न ॾे, तूं मूंखे ॿुधण बि छॾे ॾे। जेका वणी तूं सज़ा ॾे, मां तुंहिंजे आॾो अचण जे लाइ तयारु आहियां। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान आहे, जहिड़े वक़्तु मुंहिंजे अंदरि के बेक़रारी थींदी, बेचैनी थींदी, त मां अल्लाह जे इश्क में हली वेंदुमि, रब जे ज़िक्र में मां पाण खे मसरूफ़ कंदुमि। उहा बेचैनी बेक़रारी ख़तमु थी वेंदी। छो त उन बेचैनी बेक़रारी ख़तमु थियण खां बाद में अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम जी वही नाज़िल थींदी। यादि रखो इंसानो, शैतान छा चाहींदो, मां इंसाननि जा सुकून तबाह ऐं बर्बाद कयां। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे बि अंदरि में अजीब क़िस्म जा विसविसा विदा आहिनि इब्लीस। यादि रखो जेकॾहिं तव्हांजे अंदरि में बि अचनि था न त या हय्यू या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीस, या हय्यू या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीस। अल्लाह जो प्यारो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि इहे ज़िक्र कंदा। यादि रखो अल्लाह जी ख़लक़ियल इंसान ज़ात अजीब क़िस्म जी कैफ़ियत में आहे। त ओत पढ़ या हय्यू या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीस।